लाड़काने का ख़बर शामिल कंदासीं त लाड़काने में आल सिंध कुंभर इतिहाद ज़िले लाड़काने तरफ़ां शहर जे लेबर हाल में मञता एवार्ड ऐं हलफ़ बरदारी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें आल सिंध कुंभर इताब जे बानी डॉक्टर वली मोहम्मद कुंभर, मरकज़ी अॻवाननि मुहर्रम अली कुंभर, डॉक्टर ग़ुलाम फरीद कुंभर, ज़िले सदर मोहम्मद बख्श कुंभर समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते आल सिंध कुंभर इतिहाद जे बानी डॉक्टर वली मोहम्मद कुंभर, ज़िले ऐं सिटीअ जे नवनि चूंडियल उहिदेदारनि ज़िले सदर मोहम्मद बख्श कुंभर, जनरल सेक्रेटरी मंसूर अली कुंभर, सिटी सदर तुफ़ैल अहमद कुंभर, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम शबीर कुंभर ऐं ॿियनि खे हलफ़ खणायो। उन मौक़े ते कुंभर बिरादरीअ सां वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ खातनि जे आफ़ीसरनि, डॉक्टरनि, उस्तादनि, वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं उहिदेदारनि खे मञता एवार्ड ॾिना विया, जिन में हामिद कुंभर, ग़ुलाम सरवर कुंभर, प्रोफेसर हुसैन कुंभर, प्रोफेसर अहसान कुंभर, इंस्पेक्टर अब्दुल जब्बार कुंभर, इमदाद कुंभर, सहाफ़ी अरसलान कुंभर ऐं ॿिया शामिल आहिनि। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त हिक ॿिए जा हथ मज़बूत करण लाइ असांखे गॾु थियण जी ज़रूरत आहे। बिरादरी जे माण्हुनि जे ॾुख खे पंहिंजो ॾुखु सम्झंदा आहियूं। हुननि चयो त हर वक़्तु पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि लाइ दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि, वसआर हर माण्हू जी मदद कंदा आहियूं। असां सियासत लाइ न पर बिरादरीअ जे भलाई लाइ गॾु वेठा आहियूं।